खाला में सूफी यूनिवर्सिटी में मुबैना बदउनवानियन खिलाफ प्रेस क्लब आॾो बुख हड़ताली कैंप क़ाइम कई वई आहे। फ़हीम चांडियो की रिपोर्ट मूजिब सूफी यूनिवर्सिटी के कन्वेनर अब्दुलरशीद डेथो, सरदार अयाज मेमण, शकील काका, शकूर नाज़ ख़ास खली, फ़कीर मोहम्मद मंसूरी में अॻवानी में धरणो हयो पियो वञे। मुज़ाहिरीन चयो त शाह लतीफ़ जी नगरी में सूफी यूनिवर्सिटी भिटशाह, जिते मुबैना तौर वॾे पैमाने ते मुबैना करप्शन ऐं गैर क़ानूनी तौर करप्ट माण्हुनि खे भर्ती कयो वियो आहे, जंहिं करे यूनिवर्सिटी जो तालीमी माहौल मुतासिर थियण सां गॾोगॾु शागिर्दनि ऐं उस्तादनि में बेचैनी पकड़ियल आहे। अरशद सलीम आराई, सिकंदर जरवार, अली गुल बुगटी, पीडी फ़हीम सुमरो, जेके मुबैना तौर बदउनवानी में ऐं मनपसंद माण्हुनि खे गैर क़ानूनी तौर भर्ती करण में मुलविस आहिनि। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त गैर क़ानूनी भर्तियुनि मेरिट जी लताड़ ऐं क़ानूनी घुर्जियूं पूरियूं करण खां सवाइ मनपसंद माण्हुनि खे अहम उहिदनि ते नवाज़ियो वियो आहे, जॾहिं त सीनियर उस्तादनि खे नज़रअंदाज़ करे दॿाउ ज़रिए खेनि हिरासत कयो पियो वञे।